पर भई साईं जेके जलसे में तकरीर हूंदियूं आहिनि न उन में सही ॻाल्हि कंदो हक़ीक़त उन खां पोइ वरी थोरो माना मज़ाक थोरो खिलाईंदो बि आहे तुंहिंजो साईं जो माना चवण आहे बाबा रुॻो भला माण्हू खे ॾेयारणो आहे छा असांजो राजो त खॾा दारू खां थिया वेठा बशीर आहे पहिरियों ख़ुशख़बरी ॿुधायो आहे स्कूल जे खोली में त रुॻो नुक़सान लिखिया न हुजा बाबा छोकिरनि खे कन कोशिशि कराईंदासीं न बाबा हिते पढ़ंदो त इंजीनियर थींदो डॉक्टर थींदो हिकु कंदो फ़ाइदा ॿुधाइबा इस्लाम जा पहिरियों फ़ाइदा ॿुधाइणा त भाई असुर वर्ज़श नमाज़ आहे बेशक असां वटि असुर जे ॿुधाईंदा न सुबुह जो वॾो माण्हू पंधु वींदो न साहब वाक थो करे मां जहिड़ो पंधु वींदो चवंदा मुंहिंजे वटि ॿारो कोन्हे वॾो माण्हू चांहि पापा खाईंदो न चवंदा साहब टेस्ट थो करे मां जहिड़ो खाईंदो चवंदा न भाॻो बुख थो मरे कहिड़ी हालत थी वई आहे माशरी इनजे करे दाख़िला एॾे स्कूल में वठो उनजा फ़ाइदा ॿुधाइबा त पोइ छोकिरनि जी एडमिशन बि थींदी रेल जा फ़ाइदा त असां ॿुधायूं बाबा वेहण जी सहूलियत सुम्हण जी सहूलियत बाथरूम जी सहूलियत खाइण पीअण जी सहूलियत हाणे पेट्रोल महांगो थी वियो आहे ऐं छॾे इहे पंहिंजूं लग्ज़री गाॾियूं रेल में सफ़र करे वॾी ॻाल्हि ॿुधाई ऐं हाणे सोराब जो आहे सोराब तूं आंबियो हा उहो ई आहे उहो मां धोई आयो गाॾी खपाए छॾी चंदे जी पेटी खणी पिनंद में रेल गाॾी मुहारी मस्जिद में पिनिया ए साईं बाक़ाइदे मुंहुं धोई आयो आहियां मां धोअण खां पोइ बि ऐं मुंहुं ते यादि आयो बाबा रेल कमल ईंदी साईं अची वेंदी रेल अची वई तव्हांखे ख़बर ई न पई आहे साईं मुंहुं ते यादि आयो मुंहुं ते साईं हिकिड़ो ज़बरदस्त बयानु ॿुधायो हुयो ज़ाल खे कॾहिं बि मुंहुं ते चमाट न भाव छॾे भाव छॾे भेण छॾे तुंहिंजे करे पंहिंजो पाड़ो छॾे अबे अम्मा जो घर छॾे उनखे चंबा के सुमरे साथ गॾु त ख़बर पवे वाह अल्लाह सुमरा थाने अधु सैयद थी हा हिकिड़ो सवाल पुछंदासीं ॾाढो कीमती सवाल आहे उहो अगर रेल ईंदी आहे असांखे नमाज़ जे लाइ लेट ईंदी नमाज़ तव्हां नमाज़ पढ़ो त नमाज़ रेल में बि पढ़णी आहे जेल में पढ़णी आहे अस्पताल में पढ़णी आहे उते नमाज़ छॾणी आहे कंहिं बि सूरत में माण्हू अक्सर चवंदा आहिनि असां सफ़र में हुयासीं रोज़ो छॾे ॾिनोसीं नमाज़ सफ़र जेको आहे सफ़र में रियायत आहे न अधु पढ़े पढ़े तो सही अधु पढ़े कसर करे रियायत आहे रियायत आहे पाकिस्तान कानून जा बनी उते न ते ढल छॾा इन अलाह वटि रियायत आहे बीमारनि हलो रोज़ो खाइरा छॾ सफ़र में तरकारी नथा कर सर अलाह जो तो ज़कात में पैसे वारो असां वटि चऊं था त ग़रीब खे कफ़न कोन्हे इहो बि टैक्स ॾे उन वटि कफ़न ई कोन्हे को पर रब चए थो ज़कात सिर्फ़ पैसे वसाए ॾे निसाब ॾे कंहिंखे ॾे ग़रीब खे ॾे यतीम खे ॾे बेवाहनि खे ॾे जो हीअ वेठी आहे बिल्कुल अमीरा जेके भांगा भरे वेठा बुख थी मरे पंहिंजे खजाननि जा दरवाजा खोले छॾियो वअहसिन कमा अहसन अल्लाह इलैका अल्लाह तव्हां सां जमाई कई आहे तव्हां ख़ुदा जे मखलूक सां जमाई कई माण्हू साईं बुख बेरोज़गारी करे ख़ुदकुशी ख़ुदि सुधा रोज़ अख़बार में अल्लाह हाणे तो बड़ी उथंदे थे हाँ सही जल से में तो बनी ना जल साइकिल साईं जो हला कदम कयूं ये गड हुंदा तो बाबा जी माण्हुनि खे परे कंदे साईं भाई स्टेट मास्टर तो न ट्यूशन मास्टर किरायो जेको वठो था न तो रखे वठो थोरो वही संगन का और वठो और साडे के सारी न हूंदा न सामान ॾींदो हाँ सही बोलो यार ही कीअं माना थोरो इहो मज़ाक वारे अंदाज़ में तो बयान करे जो ख़ासि करे जॾहिं है न माइक मां निकिरे बसि करे में जीअं रखण न ठूटे इहो जेको अंदाज़ आहे न आहे असां त ॾाढो मज़ो वठंदा आहियूं मज़ो बि ईंदो आहे इन ते बुज़ुर्ग त नाराज़ न थींदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं त अहिड़ो मसइलो कोन्हे को पर अवाम में इहो जेको आहे अमल पसंदीदा आहे माण्हू उन शइ खे इलाही पसंदि